अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां पंहिंजो अली रज़ा कलवड। उम्मीद आहे तमामु दोस्त ख़ुशि हूंदा। अॼु मां तव्हांखे हिकिड़ी बहितरीन एप्लीकेशन जे बारे में ॿुधाइणु चाहियां थो जंहिंजो नालो आहे क्रिएटर एक्स। हीअ एप्लीकेशन बि जीअं तव्हांखे यादि हूंदो कुझु टाइम पहिरियां स्नैक वीडियो हलंदी हुई उन वांगुरु आहे। उहे एप्लीकेशन हींअर पैसा कान थी ॾियनि, बट हीअ एप्लीकेशन न्यू लॉन्च थी आहे जेके तव्हांखे वीडियो सां गॾु गॾु तव्हांखे पैसा बि प्रोवाइड करे थी पई। जीअं फेसबुक थी वियो, यूट्यूब थी वियो, इंस्टाग्राम थी वियो या स्नैक वीडियो या XYZ जेके एप्लीकेशन आहिनि उन्हनि जीअं आहे, पर थोरी मामूली उन खां थोरी डिफरेंट आहे। हिन एप्लीकेशन ते बि तव्हां पंहिंजा वीडियो पोस्ट करे सघो था ऐं उन जे बदौलत तव्हां कुझु तव्हां पैसा बि हासिलु करे सघो था। इहा एप्लीकेशन तव्हांखे ईज़िली कंहिं बि प्ले स्टोर तां, एप्पल स्टोर तां या क्रोम तां, गूगल तां ईज़िली मिली सघे थी पई। तव्हां किथां बि तव्हां डाउनलोड करे सघो था। सभ खां पहिरियां तव्हांखे ॿुधायांव थो पियो तव्हां ही पंहिंजी मोबाइल में इंस्टॉल कीअं करे सघो था एप्लीकेशन। अगरि तव्हां डायरेक्ट गूगल तां इंस्टॉल कयो तव्हां बि तव्हांजी मदद आहे। अगरि तव्हांखे उतां न मिले, तव्हांखे मां डिस्क्रिप्शन में ॼाण लाइ लिंक रखी आहे, उनखे तव्हां क्लिक कंदव। सभ खां पहिरियां तव्हांखे इन तरीक़े सां हिनखे इंस्टॉल करिणो आहे। इंस्टॉल करण खां बाद जीअं हीअ ऐप खे तव्हां लॉगिन कंदव न, तव्हांखे हेठां हिकु इंटरफेस नज़र ईंदो जंहिंमें लिखियलु आहे आई हैव रीड एग्री। इनखे तव्हां क्लिक करे सिलेक्ट न्यू वैलेट ते तव्हां क्लिक करिणो आहे। जीअं तव्हां हिते क्लिक कंदव, हिते तव्हांखे साम्हूं नज़र ईंदो पवंदो तव्हांखे हिकिड़ो पासवर्ड करिणो आहे क्रिएट। इहो पासवर्ड तव्हांखे एनी हाउ यादि करे रखिणो आहे, छो जो तव्हां जंहिं महिल बि तव्हां लॉगिन कंदव तव्हांखे इन पासवर्ड जी ज़रूरत पइजी सघे थी पई। तव्हांखे कोई बि 6 अखरनि जो पंहिंजो पासवर्ड हिते रखिणो आहे। मथां तव्हांखे पासवर्ड रखिणो आहे, हेठां पासवर्ड। ऐं हा, सभ खां लाज़मी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां मां, त हेठां हिकु लिखियलु आहे इनवाइटेशन कोड, इनवाइट कोड। इहो इन खां बग़ैर अकाउंट तव्हां ठहंदो बि कान, ना ई तव्हांजी एप्लीकेशन वर्क करे सघंदी, ना ई तव्हांजो अकाउंट ठहंदो। हाणे इहो अकाउंट जो कोड जेको इनवाइट कोड तव्हांखे किथां मिलंदो, हीउ मां पंहिंजी वीडियो जे अॻियां मेंशन कयां थो पियो। इनवाइट कोड तव्हां इहो मुंहिंजो कोड हणी करे तव्हांखे लॉगिन करे सघो था। अगरि तव्हां इहो कोड न हणंदव तव्हांजो अकाउंट मुंहिंजे हिसाब सां क्रिएट न थींदो। अच्छा, तव्हां जीअं लॉगिन कंदव हिन एप्लीकेशन में, तव्हांखे ॾिसंदा हूंदव तव्हांखे हिते पॉइंट्स था मिलनि। जेको पॉइंट्स वारो चकर आहे इहो मां तव्हांखे थोरो बाद में शेयर कयां थो पियो। सभ खां पहिरियां तव्हांखे ॿुधायां, जीअं तव्हां टिकटॉक ते वीडियो पोस्ट कंदा आहियो ऐं हिते बि तव्हां वीडियो पोस्ट करे सघो था, पर हा, टिकटॉक ते तव्हांजी वीडियो वायरल कान थियनि थियूं। हिते तव्हांजी वीडियो ईज़िली वायरल थी सघनि थियूं। उन खां अलावा तव्हां खोड़ सारा पैसा बि कमाए सघो था। तव्हां ॾिसी सघो था पिया साम्हूं हिकिड़ो आहे कैमरा जो बटन आहे, उनखे तव्हां क्लिक कंदव तव्हां उतां ईज़िली पंहिंजा वीडियो अपलोड करे सघो था। गैलरी में बि ठाहे सघो था, हिकु तव्हां गैलरी में ठाहे सघो था। उन खां अलावा तव्हां पंहिंजी क्रिएटर एक्स कैमरा में वीडियो ठाहे सघो था पिया। ऐं हा, लाज़मी तव्हांखे हिकिड़ी मां ॻाल्हि ॿुधाईंदो आहियां, जंहिं महिल तव्हां इहा ऐप खोलींदव तव्हांखे वेरीफाई करण लाइ हिकिड़ो ऐप आहे एक्स, जंहिंजो मतिलबु आहे ट्विटर। एक्स एप्लीकेशन सां या गूगल एप्लीकेशन सां कंहिं बि तव्हांखे एप्लीकेशन खे लाज़मी तव्हांखे वेरीफाई करिणो पवंदो। अच्छा, हींअर मां तव्हांखे पॉइंटर इशू ॿुधायां थो पियो। त पॉइंटर इशू छा आहे? सभ खां पहिरियां तव्हांखे ख़बर हुजणु खपे जेके पॉइंट आहिनि उनखे कन्वर्ट करे तव्हांखे डॉलर में पैसा मिली सघंदा पिया। फॉर एग्ज़ाम्पल, जेकॾहिं तव्हां वीडियो पोस्ट कयो था पिया ऐं तव्हांखे उते व्यूज़ मिलंदा पिया, तव्हांखे उतां पॉइंट तव्हांखे मिलंदा। तव्हां कंहिंखे लाइक कयो था पिया, तव्हांखे उतां पॉइंट मिलंदा। तव्हां कंहिं कमेंट कयो था पिया, तव्हांखे उतां जा पॉइंट मिलंदा। अगरि तव्हां कंहिं दोस्त खे पंहिंजी लिंक जे थ्रू इनवाइट कयो था पिया, तव्हांखे उतां जा पॉइंट मिलंदा। ऐं उनखां बाद इहा पॉइंट जेके तव्हांजा कन्वर्ट थी करे तव्हांखे डॉलर मिलंदा। पोइ तव्हां डॉलर विड्रॉ करे सघो था पिया। फॉर एग्ज़ाम्पल ॾिसो, जीअं हाणे असां हीअ अकाउंट लॉगिन कयो आहे, हितां असांखे एतिरा पॉइंट मिलिया आहिनि। ॾिसो, हाणे हिन अकाउंट ते एतिरा पॉइंटनि सां असांखे एतिरा पैसा मिलंदा पिया, मतिलबु 32 पॉइंट आहिनि, 50 पॉइंटनि सां $3 मिलंदा। त तव्हां सोचो त जेकॾहिं तव्हां वीडियो पोस्ट कंदव ऐं तव्हांजा वीडियो सुठी तरह रीच थी सघनि ऐं तव्हांजा वीडियो सुठी तरह हली सघनि, त पोइ तव्हांखे पैसा केतिरा मिलंदा तव्हां हाणे पाण सोचे सघो था। अच्छा, मां तव्हांखे सॼी डेटा जेकी आहे प्रोवाइड करे छॾी आहे। अगरि तव्हांखे कोई बि क्वेश्चन हुजे या को तव्हांखे सवाल पुछणो हुजे, तव्हां मूंखे कमेंट सेक्शन में इन जो सवाल मूंखां पुछी सघो था। ऐं यकीन मञो त जेके बि पाकिस्तान में एप्लीकेशन हलनि थियूं लाइक फेसबुक, टिकटॉक या इंस्टाग्राम या कोई बि एप्लीकेशन आहे, उतां पैसा नथा मिलनि। हीअ बि न्यू एप्लीकेशन लॉन्च थी आहे ऐं तव्हां सभिनी खे रिक्वेस्ट थो कयां पियो, तव्हां हिते अचो। जेके बि असांजा दोस्त आहिनि जेके चवंदा आहिनि असांखे व्यूज़ कोन था मिलनि, असांखे पैसा कोन था मिलनि, अचो तव्हां हिते महिनत कयो। हीअ बि टिकटॉक वांगुरु आहे ऐं फेसबुक वांगुरु आहे। हितां असां वीडियो रखी करे खोड़ सारा पैसा कमाए सघूं था। मां बि हाणे अकाउंट ठाहियो आहे तव्हांजे साम्हूं, त जल्दी कयो, तव्हां अचो ऐं हीअ एप्लीकेशन तव्हां जॉइन कयो ऐं उमेद तव्हांखे बेनिफिट मिलंदो। अगरि तव्हांखे कोई बि क्वेश्चन हुजे, तव्हां मूंखे बायो में या कमेंट जे थ्रू तव्हां मूंखां पुछी सघो था। थैंक यू।